بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين وصلى الله على سيدنا محمد وآل بيته الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال سبحانه وتعالى في محكم كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم فإن مع العسر يسرا وإن مع العسر يسرا. معزز ناظرين السلام عليكم يا عليم دادا. جهت अवां जे साम्हूं क़ुरान मजीद जी सूरत शरह जी हिकु ॿिनि नंढड़ी आयतुनि जो पढ़ण जो शरफ़ हासिल कयो आहे. उन जो तर्जुमो पंहिंजे सिंधी अदब जे हिसाब सां हीअं थींदो त बेशक ॾुखनि सां गॾु सुख आहिनि ऐं बेशक ॾुखनि सां गॾु सुख आहिनि. अॼु मुंहिंजो सिर्फ़ु इन मौज़ू ते आहे त इहो ॾुख ऐं सुख छा आहे. उलमा इन ॾुख ऐं सुख खे हीअं बयानु कनि था त ॾुख ऐं सुख जा टे क़िस्म आहिनि. ॾुख सुख जिस्मी, ॾुख सुख वहमी, ॾुख ऐं सुख अक़ली. ॾुख ऐं सुख जिस्मी जे लाइ मिसाल सुठो खाइणु ऐं जेके यानी उन जो मक़सदु इहो आहे अगरि जेकॾहिं सुठो खाधो हुनखे न मिलंदो त हू पाण खे ॾुख में शुमार कंदा. अगरि सुठो खाधो मिलंदुनि त हू पाण खे ॾुख सुख में शुमार कंदा. ऐं अहिड़े तरीक़े सां ॾुख ऐं सुख जेको वहमी आहे उन जो खाधे सां तालुक़ु कोन्हे. उन जो मनसब जा सल्तनत बादशाही हाणे उन जो तव्हां हेठां खां शुमार कयो. माना हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको पाण खां 20 माण्हुनि ते पंहिंजे ॻोठ ते बादशाही करणु चाहे थो. ॿियो उहो माण्हू आहे जेको मुल्क ते बादशाही करणु चाहे थो. हाणे अहिड़नि माण्हुनि खे अगरि जेसीं ताईं हुनखे खाधो में उहो सुकून कोन ईंदो, हुनखे जेको सुकून ईंदो उहो इन में ईंदो जेसीं ताईं हू पंहिंजे उन मक़सद ताईं कामयाबु नथा थियनि. ॿियो आहे सुख ऐं ॾुख अक़ली. सुख ऐं ॾुख अक़ली जो मिसाल हीअं आहे त जेको अल्लाह जो क़ुर्ब हासिल करणु चाहे. हाणे अहिड़ो माण्हू अहिड़ो इंसान जंहिंजो मक़सदु क़ुर्ब ख़ुदावंदी आहे उन इंसान वटि अगरि जेकॾहिं थोरो बि हुन खां गुनाह सरज़द थींदो त हुन जे दिलि में हुन जे वजूद में बेचैनी हूंदी. ऐं जंहिं वटि थोरो बि अगरि जेकॾहिं हू अल्लाह जी क़ुर्ब हासिल थींदो त हुन जे वजूद में हू पाण खे ख़ुशि महसूसु कंदो. हाणे इन ॾुख ऐं सुख खे सम्झाइण जे लाइ सरदारुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाइनि था मन असबह व दुनिया अकबरो हमहु. जेको सुबुह इन्ही रीति करे थो त हुनजो वॾे में वॾो जेको हम आहे, वॾे में वॾो जेको मक़सदु आहे उहो दुनिया आहे. फलैस मिनल्लाहि शैउन व अलज़म क़ल्बहु. ऐं उन्ही जे लाइ नबी फरमाइनि था त अल्लाह वटि उन जे लाइ कंहिं बि क़िस्म जो को बि हिसो कोन्हे को. हाणे हिते नबी फरम अरबाओ ख़िसालिन 4 ख़िसाल ॿुधाइनि था. हमन ला यनक़तु अन्हु अबदन. अहिड़ो ॾुख जेको कॾहिं बि ख़तमु कोन थींदो. शुग़लन ला यनफ़रिज मिन्हु अबदन. अहिड़ी मसरूफ़ियत जंहिं मां हू कॾहिं बि आज़ादु कोन थींदो. फ़क़रन ला यबलुग़ु ग़िनाहु अबदन. हिकु अहिड़ी तंगदस्ती जंहिं मां हू कॾहिं बि आज़ादु कोन थींदो. व अमलन ला यबलुग़ु मुंतहाहु अबदा. ऐं हुनखे फ़िक्र अहिड़ी जंहिंजी का बि इंतिहा न हूंदी. हाणे हिते वज़ाहत इनशा अॻी क़िस्त में तव्हांजे अॻियां पेश कंदासीं. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह.